सेवण में कलंदर लाल शहबाज जी दरगाह बंद हुजण खिलाफ़ अॼु 8 ॾींहं बि शहर जे सियासी समाजी तंज़ीमुनि जे कारकुननि पारां अलामती बुख हड़ताल ऐं एहतजाज वारो सिलसिलो जारी रखियो। हड़ताल ते सिंध यूनाइटेड पार्टी जे मरकज़ी जनरल सेक्रेटरी रोशन अली बुरड़ो पिणु शिरकत कई, जॾहिं त शहरी इत्तेहाद जे चेयरमैन गुलाम मुस्तफ़ा मेमण समेत उन मौक़े ते सिंध यूनाइटेड पार्टी जे मरकज़ी जनरल सेक्रेटरी रोशन अली बुरड़ो सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे चयो त सिंध हुकूमत ॼाणी वाणी कलंदर लाल शहबाज जी दरगाह समेत सिंध जूं समूरियूं दरगाहूं बंदि करे छॾियूं आहिनि, जंहिं करे बुख, बदहाली, बेरोज़गारी ऐं बदआमनी वधी वई आहे। हिन चयो त सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह खे घुर्जे त बिना देर जे कलंदर लाल शहबाज जी दरगाह समेत सिंध जूं समूरियूं दरगाहूं खोली वञनि, जॾहिं त रोशन अली बुरड़े जो चवणो हो त पंजाब में समूरियूं दरगाहूं खोली वयूं आहिनि, माल पिड़ियूं, शॉपिंग सेंटर, होटलूं पिणु खोलियूं पई वञनि, मगर कलंदर लाल शहबाज जी दरगाह बंदि आहे। त बुख हड़ताली कैंप ते वेठल समूरनि शहरनि सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह खां मुतालबो कयो त कलंदर लाल शहबाज जी दरगाह बिना दौर जे खोली वञे ऐं बेरोज़गारी, बदहाली खां बचाए वञे। ॿी सूरत में एहतजाज वारी तहरीक